अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पंवर। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, सेवण में पाणी जी शदीद खोड़ सबबि शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। टैंकर टोलो सरगर्म थी वियो, इंतज़ामिया पिणु ख़ामोश बणियल। इन हवाले सां सेवण मां पेश आहे माजिद अली कुरैशी जी हीअ रिपोर्ट। सेवण शहर में मुसलसल 2 महीननि खां पाणी जो बहरान ख़त्म न थी सघियो। शहरी पीअण जे पाणी जे लाइ परेशान रहण लॻा। पाणी जे हवाले सां शहरियुनि कल्याण न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पानी पीअण जो कोन्हे, पानी जो वॾो बहराम कराए छॾियो अथनि। हथनि सां पाणी खे बंदि पियो कयो वञे। पाणी खे बि ईअं था छॾनि जीअं को ॿिली मुटंदी आहे। तव्हां पाणी खे प्रेशर था ॾियो न, पाणी पीअण जे लाइ कोन्हे। ऐं ॿार बच्चा विझनि छा ते, विझण खे त ठहियो, पर ॿारनि खे रध पचा जे लाइ पाणी कोन थो मिले। सर, असांजी दरिया सिंधु जे मौजनि में लॻी पई आहे, असां वटि पीअण जो पाणी कोन्हे सेवण लाइ। सेवण जो सॼो सेवण खे परेशान करे छॾनि, पर कचे जा इलाइक़ा बि असां वटि पाणी भरण लाइ पिया अचनि। पाणी जो बहराम लॻो पियो आहे, हिते कलाकनि जा कलाक पाणी पीअण लाइ असां परेशान लॻा पिया आहियूं। ऐं असां वटि पाणी सभील पीअण लाइ न आहे। जिथां किथां रश केतिरी आई आहे, पाड़े में किथां न आहे इंतज़ाम। सॼे ॻोठ में त कुझु इंतज़ाम कयो वञे। पाणी आहे हिते 14 कलाक अञा कलाक बीठा आहियूं हिते। कंहिं महिल पाणी आहे, कंहिं महिल कोन्हे को। मजबूरी आहे हिन हिसाब सां अचूं था। पाणीअ वारे सां इहो ई चवंदासीं त असां वटि तमामु तंगी आहे पाणी जी। असां पाण परेशान आहियूं। मां पाण सेवण जो ई आहियां, करबा मले खां रहंदो आहियां। मुंहिंजो नालो आमिर लाशारी आहे, मां लाशारी आहियां। तमामु तंगी आहे पाणी असांजे घर में। पीअण जो त परे जी ॻाल्हि। ॾिसो था पेट्रोल बि केॾो महांगो थी आहे, बंदि करे था अचूं, सीट जी था अचूं, असांखे पाणी कोन थो मिले। असांजी गुज़ारिश आहे, या अपील आहे मुंहिंजी, पाणी असांखे खपे। सभु घर वारा असांजे पाड़े वारा तमामु ग़रीब आहिनि, गुरबा आहिनि, तमामु परेशान आहिनि। उहो पंहिंजा ख़र्च नथा करे सघनि। हीअं ॾिसो पिया केतिरा माण्हू टैंकर था घुराइनि, किथां किथां टैंकर घुराए पाणी जा भरनि था। मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे पाणी असांखे ॾिनो वञे। पाणी जी वॾी तंगी आहे भाउ। पाणी ॾिसो लाल साईं जी नगरी आहे, किश्ती आहे लाल साईं जी, उन में रहूं था असां। पीअण लाइ परेशान आहियूं भाउ। केतिरो परे खां अचूं था, हे तेल भरे गाॾियुनि जा, ॾिसो तेल केॾा महांगा आहिनि। पाणी पीअण लाइ न आहे। हे साॻियो सऊदी वारो हिसाबु लॻो पियो आहे असां वटि। पेट्रोल ॼण मिली थो वञे, आसानी सां पाणी नथो मिले भाउ। पाणी जे हवाले सां वधीक शहरियुनि दाईंदे चयो त असांजे घरनि में वाटर सप्लाई जूं लाइनूं त लॻल आहिनि, पर उन्हनि में पाणी नथो अचे। जंहिं सबबि मजबूरन असां हितां अची मोटरसाइकिलुनि, चिंची रिक्शा ऐं गॾनि गाॾियुनि जे ज़रिए वाटर सप्लाई तां पाणी भरियूं था, या त पैसनि ते टैंकर ख़रीद कयूं था। असां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि तक जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयूं था त सेवण में पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जे हथरादू कयल पाणीअ जी खोट जो नोटिस वठी फिलफौर शहर में पाणी जी फिरामी बहाल कई वञे ऐं नाहिल अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहरियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। रिपोर्ट माजिद अली कुरैशी, कल्याण न्यूज़, सेवण शरीफ।